वेलकम बैक। खबरों की बाकायदा शुरुआत हिन अहम खबर से कनासी। सुप्रीम कोर्ट मुबारक सानी केस में वफ़ाक़ जी दरख्वास्त मंजूर कंदे 6 फरवरी ऐं 24 जुलाई जे फैसलन जा एतराज़ वारा पैराग्राफ हज़फ करे छॾिया। सुप्रीम कोर्ट मुबारक सानी केस में वफ़ाक़ जी दरख्वास्त मंजूर कंदे 6 फरवरी ऐं 24 जुलाई जे फैसलन जा एतराज़ वारा पैराग्राफ हज़फ करे छॾिया। सुप्रीम कोर्ट में मुबारक सानी केस बाबत पंजाब हुकूमत तरफां दाख़िल कयल नज़रसानी दरख्वास्त ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा जी सरबराही में टिरुकनी बेंच ॿुधणी कई। आलिमनि ऐं मज़हबी जमायतुनि जे नुमाइंदनि जा दलील ॿुधण खां पोइ चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो। मुख़्तसिर फ़ैसिले मूजिबि अदालत वफ़ाक़ी हुकूमत जी दरख्वास्त मंजूर कंदे 6 फरवरी ऐं 24 जुलाई जे फ़ैसिलनि मां एतराज़ वारा पैराग्राफ हज़फ करे छॾिया। फ़ैसिले मूजिबि जेके पैराग्राफ हज़फ कराया विया आहिनि उहे कंहिं बि फ़ैसिले में मिसाल तौर पेश न थींदा। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा रिमार्क्स न त जेकॾहिं असांखां का ग़लती थी वञे त उन जी इस्लाह बि थियणु घुरिजे। पार्लियामेंट जी ॻाल्हि अखियुनि ते आहे। हुन चयो त आइन जे 50 सालगिरह ते आउं पाण पार्लियामेंट वियुसि। तव्हांजी महिरबानी जो असांखे मौक़ो ॾेई रहिया आहियो। कॾहिं का ग़लती थिए त अञा जो मसइलो न बणाइणु घुरिजे। जिन नज़रसानी दरख्वास्त दाख़िल कई उन्हनि जी बि महिरबानी। ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल चयो त नज़रसानी में जॾहिं तव्हां फ़ैसिलो ॿुधायो त पार्लियामेंट ऐं आलमनि वफ़ाक़ी हुकूमत सां राब्तो कयो। चयो वियो त हुकूमत ज़रिए सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो वञे। हुन चयो त क़ौमी असेंबली जे स्पीकर जो ख़त मिलियो हो। वज़ीर आज़म बि हिदायत कई हुई। मामिलो मज़हबी आहे त आलमनि खे बि ॿुधणु घुरिजे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा चयो त कहिड़ा कहिड़ा आलिम अदालत में मौजूद आहिनि, केरु केरु असांजी रहनुमाई कंदो। चीफ जस्टिस मौलाना फज़लुर रहमान खे चयो त अदालती फ़ैसिले में का ग़लती या एतराज़ आहे त ॿुधायो, ॿियनि आलिमनि खे बि ॿुधो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क्रॉस बॉर्डर रक़म जी मुंतकिली जे निज़ाम बोना रास्त खे कनेक्टिविटी जो अहम मनसूबो करार ॾींदे चयो आहे त मनसूबो मालियाती ट्रांज़ैक्शन खे हथी वठण लाइ हिकु वॾो क़दम आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। आज़म शहबाज शरीफ़ क्रॉस बॉर्डर रक़म जी मुंतकिली जे निज़ाम बोना रास्त खे कनेक्टिविटी जो अहम मनसूबो करार ॾींदे चयो आहे त मनसूबो मालियाती ट्रांज़ैक्शन खे हथी वठण लाइ हिकु वॾो क़दम आहे। Make a very short statement, and that is, launching of this Buna Rast connectivity project is a matter of great, happiness for all of us. It is significant because it is going to expand the reach of Pakistan's digital payment infrastructure. Today, our country enters into a new dimension of digital governance by integrating Pakistan into the broader financial ecosystem and formalizing remittance flows. इस्लामाबाद में बोना रास्त कनेक्टिविटी मंसूबे जे इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त नाणे वारे वज़ीर ऐं गवर्नर स्टेट बैंक तमामु सुठो कमु कयो आहे। संदसि चवणो त बोना रास्त ते अमल तमामु ज़रूरी आहे। इन सां पाकिस्तान जे डिजिटल पेमेंट इंफ्रास्ट्रक्चर खे पूरी दुनिया ताईं पहुचायो वेंदो। This groundbreaking initiative will further strengthen our historical relations with the Arab world in a modern digital way. This landmark initiative aims to facilitate our fellow Pakistanis living abroad and ensure that their efforts translate seamlessly as well as timely into support for their families back home in Pakistan. हुन चयो त हू वसी मालियाती निज़ाम में ज़िम थी करे गवर्नेंस जे हिकु नए दौर में दाख़िल थी रहिया आहिनि। निज़ाम सां अरब मुल्कनि सां तारीख़ी लाॻापा वधीक मज़बूत थींदा। वज़ीर आज़म चयो त मंसूबे जो मक़सदु परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे सहूलियतूं फराहम करणु आहे। बोना रास्त इन ॻाल्हि जी निशानदेही करे थो त पाकिस्तान कीअं जदीद टेक्नोलॉजीअ ते अमल में अॻिते वधी रहियो आहे। Ladies and gentlemen, Buna Rast signifies how 21st century Pakistan is moving ahead with augmenting modern technology into people's lives. I am happy that this beginning is happening at a time when the country is celebrating its 77 years of independence, hard-earned independence. हुन चयो त पाकिस्तान ऐं अरब मुल्कनि विच में 20 अरब अमरीकी डॉलर्स जे नाणे जी मटासटा थिए थी। संदसि चवणो त मंसूबे ज़रिए गैर क़ानूनी रक़म जी मुंतकिली जो ख़ात्मो ईंदो। हुंडीअ जो कारोबार बंदि थींदो। It is Pakistan's first cross-border real-time payment systems linkage that will make remittances more affordable and accessible. Additionally, it also holds the potential to accelerate our connectivity into a future model of wider payment connectivity where
transaction will take place region to region. Cross-border retail payments and remittances between the Arab region and Pakistan amounts to over $20 billion annually. शहबाज शरीफ जो त कम खे सवलो बणाइण लाइ एफबीआर खे डिजिटलाइज़ कयो पियो वञे। ॿियो वॾो चैलेंज पावर सेक्टर आहे। हुन चयो त हिकु घरेलू इक़्तिसादी निज़ाम बि मुतारिफ़ कराए रहिया आहियूं। जल्द प्रोग्राम जो ऐलान कयो वेंदो। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त डिजिटल दुनिया में जाली ख़बरुनि ऐं मालूमात मां ख़तरो आहे। शागिर्द तामीरी सोच जो मुज़ाहिरो कंदे सूरतहाल जो जाइज़ो वठनि। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त डिजिटल दुनिया में जाली ख़बरुनि ऐं मालूमात मां ख़तरो आहे। शागिर्द तामीरी सोच जो मुज़ाहिरो कंदे सूरतहाल जो जाइज़ो वठनि। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां हार्वर्ड बिज़नेस स्कूल जे शागिर्दनि जे 44 रुकनी वफ़द मुलाक़ात कई। ISPR मूजिबि आर्मी चीफ जी वफ़द सां मिसइंफॉर्मेशन ऐं फेक न्यूज़ जे असरनि बाबति ख़्यालनि जी ॾेवट थी। मुलाक़ात दौरान वफ़द खे दहशतगर्दी ख़िलाफ़ कोशिशुनि ऐं जमहूरी क़दरनि खे बरक़रार रखण जे अज़म ते पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। ISPR मूजिबि आर्मी चीफ सिक्योरिटी चैलेंजिस खे मोड़ ॾियण लाइ तालीम ऐं तनक़ीदी सोच जी अहमियत ते ज़ोर भरींदे इलाक़ाई अमन इस्तेहकाम खे हथी ॾियारण में पाकिस्तान जे किरदार बाबति आगाही ॾिनी। मुलाक़ात दौरान आर्मी चीफ जो चवणु हो त डिजिटल दुनिया में कूड़ियुनि ख़बरुनि ऐं ग़लति मालूमात मां ख़तरो आहे। शागिर्द तामीरी सोच सां सूरतहाल जो जाइज़ो वठनि। ISPR मूजिबि हार्वर्ड बिज़नेस स्कूल जे शागिर्दनि तामीरी ॻाल्हि ॿोल करण ते आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जा थोरा मञा। ISPR जो चवणु आहे त हार्वर्ड यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी मुलाक़ात 20 अगस्त ते मुख़्तलिफ़ शागिर्दनि सां राब्तनि जे सिलसिले जी हिकु कड़ी हुई। वाज़िह त शागिर्दनि जी 44 रुकनी वफ़द में 9 मुल्कनि जा शागिर्द शामिल हुआ। ISPR मूजिबि मुलाक़ात जो मक़सदु नौजवान नस्ल खे सूरतहाल खां आगाह करणु आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी उर्स मुबारक जी आख़िरी ॾींहं जूं तक़रीबूं जारी आहिनि। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह एवार्ड तक़रीब में शिरकत करे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि में लतीफ़ एवार्ड विराया। चेयरमैन साहब पाकिस्तान की वो पार्टी जो चारों सूबों में मौजूद है, वाहिद पार्टी है जो चारों सूबों में जिसकी नुमाइंदगी है, उस पार्टी के सरबराह की हैसियत से वज़ीर आज़म पाकिस्तान से मिल रहे हैं और वो सूबा सिंध की नहीं पूरे पाकिस्तान के अवाम के लिए बात करेंगे। सिंध सूबा पाकिस्तान के किसी और जगह से कम महफूज नहीं है। ये मसले मैं किसी को नहीं कहना चाहता कि और सूबों में मसाइल हैं, दहशत गर्दी की बातें हैं, हमारे यहाँ हाँ ये कराची के हवाले से स्ट्रीट क्राइम वो भी तकरीबन आधे से कम हो गए जो जनवरी में था, आप लोग खुद देख लें। दूसरा आपने बात की डाकुओं की, तो वो भी किडनैपिंग की जो वारदातें हैं वो बहुत कम हो गई हैं पहले से, और बहुत लोग डाकू मारे गए, पकड़े गए। अब ये हालत आ गई है, पहले डाकू क्या करते थे कि लोग खुद ही उनके पास जाते थे, वो अपने बिलों से निकल के बाहर आए और कभी किसी पुलिस चौकी पे बुज़दिलाना हमला करते हैं, कभी कहीं और कोशिश करते हैं कि गरीब लोगों को, मतलब बड़ी हैरत की बात है कि उन डाकुओं के लिए आप बात करें, इंशाल्लाह ताला इन डाकुओं को ख़त्म किया बात, इन डाकुओं को हमारी हुकूमत, हमारी पुलिस, हमारी इंतज़ामिया, हम रेंजर्स और आर्मी की मदद लेते रहते हैं वक्तन फ़वक्तन जब ज़रूरत पड़ती है, इनको जहन्नुम रसीद करेगी। और इंशाल्लाह ताला सिंध जब तक भिटाई और कलंदर की दुआएं हमें, सिंध को कोई नुकसान नहीं पहुंचा। मोटरवेज वफाक बनाती है, वो वफाक के हैं। बहुत एहतराम के साथ वफाकी हुकूमत से पहली बार नहीं कई बार मैं ये गिला कर चुका हूँ कि सिंध में उन्होंने कोई मोटरवे नहीं बनाया। सक्खर से लेके मुल्तान के कुछ 100-150 किलोमीटर, शायद 125 किलोमीटर सिंध के अंदर है। उसके अलावा हैदराबाद से सक्खर और सक्खर कराची भी मोटरवे नहीं है। और ये बात मैं ना सिर्फ मौजूदा वज़ीर आज़म बल्कि इससे पिछले वज़ीर आज़म को भी कह चुका हूँ। और इसके मुकाबले में कल मेरे पास आए थे पंजाब से कुछ सहाफ़ी, आप जो सिंध हुकूमत रोड बनाती है, और आपने देखे होंगे यहाँ मटियारी ज़िले में भी बनाए हैं, सांगड़ आपके साथ है बिल्कुल, उधर भी बनाए हैं, शहीद बेनज़ीराबाद ज़िला है वहाँ भी बनाए, या करीब, मैं दूर की बात नहीं कर रहा, जो सिंध हुकूमत रोड बनाती है वो आपने देखे। मैं नहीं कहना चाहता किसी और जगह पे उन्होंने मुझे कहा कि इतने बेहतर रोड, प्रोविंशियल रोड्स नहीं बने हुए। तो ये शिकायत हमारी वफाक से है, और अभी भी हम कह रहे हैं कि इस वक्त ये सक्खर हैदराबाद मोटरवे, कराची हैदराबाद मोटरवे को भी बेहतर करें। हमारी जो सदर आसिफ अली जरदारी सां एशियाई तरक्याती बैंक जे कंट्री डायरेक्टर यांग मेंग यांग मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। एशियाई तरक्याती बैंक जे कंट्री डायरेक्टर सदर आसिफ जरदारी के पाकिस्तान जी समाजी ऐं इक़्तिसादी तरक्की में बैंक जे किरदार बाबति आगाह कयो।
सदर आसिफ ज़रदारी बोरबुता दौरान पाकिस्तान सां सहकार करण ते एशियाई तरक्याती बैंक खे वाखाणियो। सदर मौसमियाई तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ खयल क़दमनि ते पिणु रोशनी विधी। सदर आसिफ ज़रदारी ज़राअत, आपाशी ऐं तालीम जे शोबनि में पाकिस्तान लाइ बैंक जी ख़िदमतुनि जी वाखाण कई। सदर आसिफ ज़रदारी चयो त पाकिस्तान में लखें एकड़ ज़मीन ते तिमिर जा बेला पोखिया विया आहिनि। सदर आसिफ ज़रदारी सां पाकिस्तान में मुक़रर यूनान जे सफ़ीर मवाट सोसपी अलविदाई मुलाक़ात करे ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं कयूं। मुलाक़ात दौरान सदर आसिफ ज़रदारी यूनान सां ॿितरफ़ा लाॻाप वधीक मज़बूत करण ते ज़ोर ॾिनो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त सिंध में वॾे वज़ीर जी तब्दीली जो को बि इम्कान नाहे। हू सम्झे थो त सैयद मुराद अली शाह होशियार ऐं बहितरीन वॾो वज़ीर आहे। सैयद मुराद अली शाह खे सही रस्ते ते वठी वञी रहियो आहे। पीपल्स पार्टी क़यादत खे मुराद अली शाह ते मुकमल भरोसो आहे। वॾो वज़ीर पीपल्स पार्टी क़यादत जी हिदायतुनि ते हलंदो आहे। इहो ई सूबे खे मसइलनि मां कढी सघे थो। सिंध यूनिवर्सिटी टंडेजा में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जो चवणु हो त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खे सही रस्ते ते वठी वञी रहियो आहे। पीपी क़यादत खे मुराद अली शाह ते मुकमल भरोसो आहे। हिकु सवाल जे जवाब में सरदार मोहम्मद बख्श महर जो चवणु हो त हर कंहिं खे अॻिते वधण जी ख़्वाहिश हूंदी आहे। मुराद अली शाह बहितरीन कमु करे पियो। वॾे वज़ीर जी तब्दीली जो को बि इम्कान नाहे। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत पारां ज़रई दवाउनि जी लाइसेंस लाइ शर्त लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु हो त सिंध हुकूमत ज़रई कारोबार लाइ माली मदद ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़राअत में टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ज़रिए पैदावार वधाइण हिकु अहम क़दम आहे। मोहम्मद बख्श महर जो वधीक चवणु हो त हारियुनि खे ज़रिए तरबियत ऐं ज़रिए तालीम ॾिनी वञे थी त जीअं हू बहितर नमूने सां पोखी करे सघनि। कोई चाहता है जिंदगी में आगे बढ़ना, आप चाहते होंगे आपने माइक पकड़ा हुआ है, कल आपके पास चैनल हो अपना, ठीक है जी, तो ऐसे जिंदगी में हर कोई आगे बढ़ना चाहता है, तो ज़रूर मेरी भी ख्वाहिश होगी। लेकिन मैं अभी समझता हूँ कि हमारे जो कॉम्पिटेंट और ऑल स्टार और अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन चीफ मिनिस्टर हैं जो हमें सही डायरेक्शन में लेके जा रहे हैं, अभी किसी और की गुंजाइश नहीं बनती। उन्हें लीडरशिप का उन पर भरोसा है और इंशाअल्लाह ताला मेरे ख्याल से वही लीडरशिप के डायरेक्शंस पे चलते हुए इस प्रोविंस को इस जो मसले मसाइल हैं उनसे निकाल सकती है आवाम। सिंध जे घरू खाते वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंचार जी सदारत हेठि अहम इजलास थियो, जंहिंमें एडवोकेट जनरल सेक्रेटरी कानून, एक्साइज़ एंड नारकोटिक्स कंट्रोल, सिंध प्रोसिक्यूटर ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में काबीना जे ज़ीली कमेटी सिंध कंट्रोल ऑफ नारकोटिक्स एक्ट 2024 बाबति जाइज़ो वठण वारो मुसवदो पेश कयो। एक्ट में ज़रूरी तजवीज़ुनि जा तफ़सील शामिल कया विया, जिन जी मंज़ूरी खां पोइ काबीना इजलास में बहस लाइ पेश कयो वेंदो। उन मौक़े ते सेक्रेटरी एक्साइज़ एंड नारकोटिक्स कंट्रोल सिंध एक्ट में शामिल तजवीज़ुनि ऐं उन्हनि जी अहमियत बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त ड्रग कंट्रोल एक्ट जी तरतीब ऐं उन ते अमल दरामद अणठर आहे। कानूननि ते अमल दरामद ऐं बहितरीअ लाइ कुझु क़दम खणणु संदसि ज़िम्मेवारी में शामिल आहे। ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई त नारकोटिक्स कंट्रोल एक्ट 2024 ते ॿधल मुसवदे खे जल्द हतमी शिकल ॾिनी वञे। ख़तमु थियल या रद्द कयल तजवीज़ुनि खे मुसवदे मां ख़ारिज कयो वञे। कराची में FIA कार्रवाई कंदे गैर क़ानूनी तौरु करंसी एक्सचेंज में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। डायरेक्टर जनरल FIA अहमद इसाक जहांगीर जी हिदायतुनि ते गैर क़ानूनी करंसी जी मटा सट्टा में मुलविस अंसरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। इन सिलसिले में कमर्शियल बैंकिंग सर्किल ऐं एंटी करप्शन सर्किल कराची जे सोल्जर बाज़ार ऐं क्लिफ्टन में कार्रवाई कंदे हुंडी जो कमु कंदड़ मोहम्मद हादी नूरानी ऐं मोहम्मद इब्राहिम खे गिरफ़्तार करे वरितो। FIA मूजिबि गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद हादी ट्रैवल एजेंसी जी आड़ में हुंडी जे कम में मुलविस हो। छापे दौरान हुन वटां 6,200 अमेरिकी डॉलर, 3,11,000 इराकी दीनार ऐं 50,000 रुपया हथ कया विया आहिनि, जॾहिं त मोहम्मद इब्राहिम मोबाइल शॉप जी आड़ में गैर क़ानूनी करंसी जी मटा सट्टा जो कारोबार कंदो हो। हुन वटां 3,70,000 रुपया रोक, मोबाइल फ़ोन, लैपटॉप ऐं रसीदूं हथ कई वियूं। FIA इंतिज़ामिया जो चवणु आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे, उन्हनि ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। टी सदर जो बाइडन इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे फ़ोन करे गज़ा में जंगबंदी ऐं यरगुमालियुनि जी आज़ादी लाइ जल्द खां जल्द डील करण जो मुतालबो कयो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि व्हाइट हाउस तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अमरीकी सदर इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां राब्तो करे गज़ा में जंगबंदी ऐं यरगमालियुनि जी आज़ादी बाबति काहिरा में जारी ॻाल्हियुनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। ख़बरूं इदारे मूजिबि जो बाइडन गज़ा में जंगबंदी ऐं यरगमालियुनि जी आज़ादीअ लाइ काहिरा ॻाल्हियुनि